मसलो आहे चाचा जाइ ते वेठे खे वक़्तु असांखे गुज़रियो आहे। जी हाँ अयूब गादी ते वेठो उन ॾींहुं असां हिते वेठल हुआसीं। हीअ माण्हू कल्ह हिन जाइ ते आया आहिनि, आज़ार ॿारियो अथनि। हाणे आज़ार ॿारियो अथनि त असांखे चवनि त या असां वटि मज़दूरी करियो या टपड़ खणो। मज़दूरी असां 2 साल कई। मुंहिंजो पुटु हारी आहे, बीमार सख़्तो, घर में कुकड़ कोन, 6 रुपया बचति जा मिलिया कोन। उन माण्हू त असीं मज़दूरी कहिड़े हिसाब सां करियूं, कीअं वेहूं, केॾांहुं वञूं। गवर्नमेंट त आहे कोन, त हिकिड़ो कानून हुजे, कानून इलाज आहे कोन। असां मिस्किन माण्हू आहियूं। असांजी इहा रड़ आहे, जेको ॿुधंदो त महिरबानी, न ॿुधंदो महिरबानी। जी छा मसलो आहे हुनजो? बंदि कया आहिनि, मस्जिद चवंदी, स्कूल चवंदी, असांजा अॼु रस्ता खुलिया आहिनि। एतिरे रस्तो बंदि हो, अॼु खुलियो आहे? हा सीधा असांजे पीर पगाड़ा तूं वई, असीं मियाल खे वयूं, त वधूं थियूं, असीं मंदिर से भरूं थियूं, वाटूं बंदि करे छॾियूं, असांखां ज़ुल्म कयो। कंहिं वाट बंदि कई आहे? नालनि जी ख़बर आहे? दरिया खानी रहमतुल्ला कई आहे। जी अदा छा मसलो आहे? साईं रस्ते जो मसलो असां आहे, ऐं हीउ जेको रस्ते जो मसलो महीनो ॾेढ थी वियो आहे। उन खां पोइ असां AC साहब, मुख़्तकार, DIG साहब इनखे सभिनी खे दरख़्वास्त ॾिनो। कल्ह असांखे टाइम ॾिनो, हिननि असांजो रस्तो कल्ह खोलाए ॾिनो आहे, हिननि जो महिरबानियूं। ऐं उन खां पोइ असांजो ॻोठु तक़रीबन 300 हिते बस्ती आहे। उन खां पोइ असांजो मकान बि हिते ई आहे, असांजे मकान जो रस्तो बि इहो ई आहे। ऐं उन खां पोइ असांजी बनी आहे हिते असीं जेको वेठा आहियूं, हिते रस्तो जेको आहे असांजी बनियुनि मथां आहे। हाणे फतेहली जी बनी दे गुलानबी में असांजी हिते बांधे मंझि। हाणे हीअ चवे थो त बनी जेका आहे इहा अव्हांजी बनी आहे, इहा विकिणी मूंखे ॾियो, अवी हितां टपड़ खणी वञो हलिया। हाणे असीं छा कंदा? असांजी मतिलबु उहो अव्हांजी बनी फॿाइणु चाहे थो? असांजी बनी फॿाइणु चाहे थो। हिन जो मक़सदु इहो आहे, पहिरीं अची हिते हिंगोर जा वेठा, हुननि मिसकिननि खे लॻो, हुननि खे 7 साल हिन में हिंगोरजनि खे बि लोड़ाई। हाणे वरी आहिस्ते आहिस्ते सभिनी खे खाईंदो पियो वञे। हिनजी अलाह साईं पूरी कोन थो करे। हाणे असीं छा कंदा हुन में? छा मुतालबो तव्हांजो इलाही? असांजो मुतालबो इहो आहे, असांखे अमुन सां हिते रहण ॾे, असीं कंहिंजो नालो ई कोन था वठूं। हाणे हीअ जेको असांजा रस्ता रोक करे थो, माण्हू हथियारबंद वठियो थो अचे, असांजे घरनि ते माण्हू वठी आयो हथियारबंद, गाॾियूं विझनि था, असां वटि फोटेज पिया आहिनि, हर शइ पई आहे, वीडिया भरिया पिया आहिनि। हू असां वटि मशीनियूं किरेनूं चए थो हणी अञा घर तबाह करे। हुन कल्ह हिकिड़ी खिपरो में प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे पंहिंजो रहमतुल्ला नाले। हू चए थो मज़लूम थियो त भई मूंसां ज़ुल्म आहे, ॻोठ वारा साईं हिनजो भली बि ही भली माण्हू ऑफिसर को मोकिले हिते जांच कनि, जांच पड़ताल कनि। को बि माण्हू हिन जे हारी जेके वीचारा आहिनि उन खे बि हिरासा करे पियो, अवी मूंसां गॾु मीडिया करियो, हिन करियो। उहो हारी पोइ हिते भॼनि पिया, हुननि खे चवंदा या मीडिया करियो, असां मूंसां गॾु या टपड़ खणो। हाणे असीं हाणे हीअ जेको कल्ह जेको कई मज़लूम, हिन ते 3 नोटिस AC साहब नोटिस विया हिननि। हीअ आयो ई कोन, हुन तस्लीम कई कोन कई। जी आउं कंहिंखे ऑफिसरनि खे कोन थो वञा, रस्तो कोन खोलणु ॾींदुसि, हीअ कॾहिं कोन खोलणु मटण कोन ॾींदुसि। हीअ ॻोठ वारा भली टपड़ खणी वञनि। छा मसलो आहे मौलवी साहब? हिते रस्ते जो मसइलो आहे, तक़रीबन काफ़ी अरसे खां हले पियो। जी हाँ रस्तो जेको आहे लोकल बोर्ड जो आहे, गवर्नमेंट जो आहे। असां दरख़्वास्त ॾिनी, महीनो पूरो बंदि हो। जी हाँ दरख़्वास्त AC साहब खे ॾिनी। AC साहब असांखे बार बार इहो ई चयूं, भई महिरबानी करियो, अव्हां फशरी न करियो, झेड़ो न करियो, असां अव्हांखे रस्तो खोलाए ॾींदासीं। असां महीनो पूरो सबुरु कयो। असां गुंडागर्दी करियो आहे त अॻु में रस्तो खोले सघियासीं थे, पर असां गुंडागर्दी न कई। असां कानून जो पास वरितोसीं, कानून वटि वियासीं। AC साहब कल्ह शाम जो रस्तो खोलायो आहे, तंहिंखां पोइ राति वरी बंदि हिननि करे छॾियो आहे। हिननि जी गुंडागर्दी हले पई। असांजी तालीम उस्ताद सिर आहे, ऐं उस्ताद आहियां, मौलवी आहिनि मदरसे जो। ॿार अचनि कोन था, 100 ॿार हुआ मूं वटि, अॼु ही 35-40 ॿार बचा आहिनि। ॿार अचनि कोन था, स्कूल वञनि त बि उन्हनि लाइ मुसीबत आहे। असां हितां गुलान शाह वञूं त बि रस्तो बंदि आहे। असां न हिन जे खाते में रस्तो घुरूं था, ॻोठ वारा पूरा, न हिन जी सर्वी में घुरनि था। सिर्फ़ु हीउ लोकल बोर्ड जो जेको रस्तो आहे गवर्नमेंट जो, असां कानून खां वरितो आहे, कानून खां घुरियो आहे। कानून ई असांखे ॾिनो आहे। असां का बि गुंडागर्दी कई आहे न बि कई आहे, पर हिन जा माण्हू वेठा आहिनि रस्ते तां असांखे निकिरणु नथा ॾियनि। तव्हांजो अदा असांजो रस्तो लोकल बोर्ड जो जी महीनो पूरो थियो, बंदि पियो। कल्ह AC आयो, कानून तरफ़ां असांजो रस्तो खोलियो, सिज लथो, असीं वियासीं। राति जो वापसी अहिड़ी टाइम वरियासीं। अॼु अलानो राजड़ 2-3 हिकिड़ा नामालूम माण्हू आहे जिन असांखे धकाया। असीं किरियासीं मोटरसाइकिल हेठि, धकायूं असांखे, असीं त किरी पियासीं। 2 माण्हू असां 3 कोन सुञाते, बाक़ी हिकिड़ो अलाह ॾिनो राजड़ हो, जंहिं हिते असांखे धक पाया आहिनि। हाणे असांखे हलण बि कोन थो ॾे ई कोन थो, चवे थो बाबा वॾेरे जो हुकुम, हितां केर बि ॻोठ वारो टिपे, समन मंझि या केर बि टिपे थो, अवी हुननि खे
जेको अव्हां खां तरीक़ो थिए थो उहो ई करे वठो। अच्छा कहिड़ो वॾेरो कहिड़ो? वॾेरो रामतला राजड़ दरिया खान जो भाउ हाजी फतेह अली जो पुटु। असांजा ज़ुल्म आहे, असां का बि हिननि घटी कोन छॾी आहे। अॼु खां अॻु बि साल पूरो थी वियो आहे हिननि जी असां इहा ई ॾे वठि, पर हींअर महीनो लोकल बोर्ड जो रस्तो पूरी खॾ हणी हिननि मुकमल तौर ते बंदि करे छॾियो। कल्ह खां पोइ कानून जे तरफ़ां असांजो रस्तो खोलियो वियो। जॾहिं असीं निकितासीं ॿाहिरि, असीं त पंहिंजे सामान सरिड़ो वियासीं वठणु, वापसी आया पिए, उन टाइम असां ते पोयां खां बि हमिलो करे असांखे धक कयूं। हाणे तव्हांजो वस वारनि खां कहिड़ो मुतालबो आहे? असांजो इहो ई, असीं ग़रीब आहियूं, असांजो इंसाफ़ कयो वञे, असीं मिसकीन आहियूं। मसलो आहे तव्हांजो? साईं असांजो रस्तो बंदि आहे लोकल बोर्ड जो, हा जेको एसी साहब जी महिरबानी कल्ह आयो खोलायो साईं। उन खां पोइ वरी ॿिनि राति जो बंदि कयो। असीं शहर सामान वठणु वियासीं, 27 रजबी जो सामान वठणु वियासीं पिए। पोयां अलानी राजड़ ऐं 3 नामालूम माण्हू जेके असांखे लठणी किरायो आहे। अच्छा ऐं इहो कमदारनि जो आहे, रामतला राजड़ जो, वल फतेह अली राजड़ ऐं दरिया खान जो आहे कमदार आहे। ॿई भाई आहिनि असांजा। असल मसलो छा आहे? हाणे हू चवां हुननि जी बि कल्ह हिकिड़ी प्रेस कॉन्फ्रेंस हू चवंदा असांजी बनी आहे, असांजो रस्तो आहे। हुननि जी बनी आहे त असांजो रस्तो जेको आहे सर्वी में आहे ई कोन्हे। असांजो डेज़र्ट एरिया में रस्तो आहे, लोकल बोर्ड जो आहे। लोकल बोर्ड जो रस्तो असीं घुरणु चाहियूं था। असांखे हथियार खणी 24 कलाक असांजूं घटियूं बंदि आहिनि, केरु असांखे मटण लाइ तयारु कोन्हे। असांखे मटण बि कोन था ॾियनि। रामतला ऐं संदसि वाठा जेके बि आहिनि हथियार खणी असांजे घरनि ते 2 टे चकर का कयूं अथऊं। मूं मिसकिन जी ज़मीन बि खाई विया आहिनि। अच्छा इहो तव्हां ॿई धुरियूं जमायती आहियो, तव्हां पीर साईं पगारे जी जेका कमेटी ठहियल आहिनि हवाले सां उन में विया आहियो तव्हां? जी साईं, असां ख़लीफ़नि खे फ़ोन कयो आहे, बुक याकूब खे फ़ोन कयो आहे, ऐं उन खां पोइ असांजो दावत जो ख़लीफ़ो इब्राहिम आहे, उनखे बि असां फ़ोन कयो आहे। केर बि असांजो ॿुधण लाइ तयारु कोन्हे। फ़क़ीर ख़िज़र हयात खे बि मां पाण फ़ोन कयो आहे। ख़िज़र हयात चए थो हा भाउ इहे ॾाढा आहिनि कोन मञींदा। असांजो पुरज़ोर अपील आहे MPA MNA साहबनि खे ऐं वज़ीर आला सिंध खे ऐं पीर पागारे खे पुरज़ोर अपील आहे त असांजो रस्तो खोलायो वञे, असां ग़रीबनि ते महिरबानी कई वञे।